नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में करोना वायरस जी टीं लहर में तेज़ी जे ऐलान। जुमे जे ॾींहुं लॉकडाउन वारे हुकुम ते मुकमल अमल न थी सघियो आहे। कपरो जे शहरनि जुज़वी तौर ते कारोबार खुलियल रखियो आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरनि सिंध हुकूमत जे ऐलान खे हवा में उॾाए छॾियो आहे। पंहिंजो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल रखियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया जे कंहिं बि आफ़ीसर हुकूमत जे ऐलान ते अमल कराइण जी ज़हमत न कई आहे। को बि आफ़ीसर कारोबार बंदि कराइण जे लाइ कंहिं बि मार्केट में अची न सघियो आहे, जॾहिं त समूरे मुल्क में करोना वायरस जी टीं लहर जा केसिस में ॾींहों ॾींहुं वाध जे करे सिंध हुकूमत जुमे आचर ते कारोबार बंदि करण जो ऐलान कयो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिं ते इंतज़ामिया अमल कराइण में मुकमल नाकाम थी वई आहे। शहरीन जुज़वी तौर ते कारोबार खोले छॾियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सिंध में करोना वायरस जी टीं लहर में तेज़ी जे ऐलान। जुमे जे ॾींहुं लॉकडाउन वारे हुकुम ते मुकमल अमल न थी सघियो आहे। कपरो जे शहरनि जुज़वी तौर ते कारोबार खुलियल रखियो आहे। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरनि सिंध हुकूमत जे ऐलान खे हवा में उॾाए छॾियो आहे। पंहिंजो कारोबार जुज़वी तौर ते खुलियल रखियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया जे कंहिं बि आफ़ीसर हुकूमत जे ऐलान ते अमल कराइण जी ज़हमत न कई आहे। को बि आफ़ीसर कारोबार बंदि कराइण जे लाइ कंहिं बि मार्केट में अची न सघियो आहे, जॾहिं त समूरे मुल्क में करोना वायरस जी टीं लहर जा केसिस में ॾींहों ॾींहुं वाध जे करे सिंध हुकूमत जुमे आचर ते कारोबार बंदि करण जो ऐलान कयो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो आहे, जंहिं ते इंतज़ामिया अमल कराइण में मुकमल नाकाम थी वई आहे। शहरीन जुज़वी तौर ते कारोबार खोले छॾियो आहे।